नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे संजोरो में खबर ॾींदा हलूं त योम कश्मीर जे मौके ते सॼे मुल्क वांगुरु तालुक़े संजोरो में भी तालुका इंतज़ामिया तरफां हिकु रैली असिस्टेंट कमिश्नर ऑफिस खां असिस्टेंट कमिश्नर अब्दुल करीम संगरासी जी अॻुवाणी में कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे प्रेस क्लब संजोरो पहुती। रैली में सरकारी अमलदार, सिविल सोसाइटी, गैर सरकारी तंज़ीमनि जे नुमाइंदनि, उस्तादनि, शागिर्दनि, सियासी, समाजी, मज़हबी, कारोबारी, अदबी, सहाफ़ती तंज़ीमनि जे अॻुवाण ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। इन अज़म जो वर्जा कयो वियो त पाकिस्तानी अवाम कश्मीर भाइरनि जी आज़ादी ताईं संदसि जदोजहद में गॾु आहे ऐं गॾु रहंदो। रैली खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर संजोरो अब्दुल करीम संगरासी, DSP संजोरो आसिफ आराई, प्रेस क्लब संजोरो जे अॻूणे सदर ऐं सियासी समाजी शख्सियत डॉक्टर गुलाम कादिर, हाई स्कूल जे हेडमास्टर शौकत अली आराई, गुल शाह पठान, राजकुमार, SHO मोहम्मद अली ख़ासकरी ऐं ॿियनि चयो त कश्मीरनि ते भारत ज़ुल्म जो आलमी दुनिया खे फौरी तौर नोटिस वठणु घुर्जे ऐं कश्मीर खे संदसि हक़ ॾिना वञनि। हिननि चयो आहे त कश्मीर में थींदड़ इंसानी हक़नि जी लताड़ इंतहाई मज़म्मत जोॻो अमल आहे ऐं कश्मीरनि जी जदोजहद में पाकिस्तानी अवाम पंहिंजे रत जे आख़िरी फुड़े ताईं साणस गॾु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।